चुप छो आहीं? कंध छो झुकायो थई? फ़क्र सां गाट ऊंचो करे हल। जाचूसी करण को सोलो कम त नाहे। तो तमाम वडो कम कयो आहे। मां खान बहादुर खां तोखे वडो इनाम वठी ॾींदसि। बाक़ी शोरोज़ खान तोसां कहिड़ो इंसाफ़ कंदो? नंढी मालकियाणी, मूंखे हिकु दफ़ो माफ़ कयो। मां ॿीहर अहिड़ी ग़लती कॾहिं बि न कंदसि। मां कसम थी खणा पंहिंजे बचन जो। तौबा कई, गुज़ारी कई, बस हिकु दफ़ो माफ़ कयो। इहो त शुक्र आहे जो गामो ख़र्ची जी लालच में मूंखे सभु कुझु अची सच ॿुधायो। ऐं हा, शहरोज़ जे चवण में अची करे तू तो मूंखे मानी में ज़हर बि ॾींदी देरी न कंदी। न साइण न, मां ईअं कीअं थी करे सघां? मां त सॼी ज़िंदगी हिन हवेली जो नमक खाधो आहे। उहे त माण्हू कॾो को मरी विया जिन खे लीमक जी मार पवंदी हुई। ही गदारनि जो ज़मानो आहे। तूं बाहि ते बि मूंखे साख ॾी न, तॾहिं बि मां तोते इतबार कोन कंदसि। ऐं मां बार बार लंघ जा, मां उन्हनि माण्हुनि मां न आहियां। न साइण न, जे तव्हां मूंखे पंहिंजी ख़िदमत खां हटायो त मुंहिंजा बच्चा बुख मरी वेंदा। तोखे पगार हर महीने मिलंदी, पर महिरबानी करे तू हवेली में पैर न पाइजां। जेसी ताईं हुनजी क़िस्मत जो को बि फैसलो नथो थिए न, उसी ताईं तूं बि मुंहिंजी अखियुनि जाॾो हली वञ। ऐं ॿी ॻाल्हि, तुंहिंजी ग़लतीअ खे मां माफ़ करे छॾींदसि ऐं तूं हिन हवेली में पैर न पाइजां। हाणे वञी दुआ घुर त उनजो चङो को बिलो थिए। अदी मां भी यही पे तो सोचां तो जेस ताईं हे मामलो हिकड़े पासे नथो थे तेस ताईं गुलाम रसूल के मामा यूसुफ वटि वञी छॾे अचां। बाक़ी अदी तहां खे त ख़बर आहे मां केॾीमहिल घर आहियां केॾीमहिल न आहियां ऐं कामल कहिड़ी त कामल कहिड़ी। इन जो मतलब आहे त खान बहादुर असां खे ओखी सोखी महल ते अकेलो कोन छॾींदो। बाक़ी कुत्तन जो कम आहे भोकण, पाण उन्हनि जी आवाज़ ते कन कोन लाईंदासीं। अदा असां केॾां कोन वेंदासीं, हर दुखे सुखे वेल में हिते ई हूंदासीं। तूं मूंखे बागुल त समझी न, त पोइ मूं मां उमेद बि बागुल वारी रख। सच में मुझी भेण तू मुझे धरती जी बागुल ही आहे, पर दुआ कर मां भी धरती जे दूल्हे ऐं दोदे जे नक्शे कदम ते हली सका। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।